इन खूबसूरत आवाज़ के मालिक मुख्तियार अली शीदी जो जन्म 11 अप्रैल साल 1968 ईस्वी ते करीम बख्श शीदी के घर में थियो। तालको सिंध जो सोनो शहर रोड़ी ऐं संदसि अबाणो ॻोठ बोढ़हा हुयो। मुख्तियार शीदी जो तालुक़ एक मुख़लिस ऐं गरीब ख़ानदान से हुयो। मुख्तियार शीदी जो नंढपण तमाम घणी गुरबत में गुजरियो। अगर तालीम की गाल कजे तो मुख्तियार शीदी सिर्फ 8 ताईं पढ़ी सघियो। गुरबत सबब स्कूल छॾे खेसि शहर की गली गली में छोला खपाइणा पया। उन खां अलावा मुख्तियार शीदी लोकल गाॾियुनि में कंडक्टरी भी कई। मुख्तियार के गायण जो घणो शौक़ हूंदो हो, पर मुख्तियार शीदी के उन मक़ाम ताईं पहुचण खां पहिरें अलाए त केतिरा ॾुख सहणा पया। एक पासे शीदी हुअण करे खेसि केर हथ भी मिलाइण पसंद न कंदो हो, त ॿिए पासे मुख्तियार शीदी राग की सिख्या दौरान पंहिंजे उस्ताद रसूल बख्श अबड़ो जी ओताक ॿाहिरां जुतियुनि जो ख्याल रखंदो हो। उन जे बावजूद हिम्मत न हारींदे उन राग की मुकम्मल सिख्या हासिल कई। मुख्तियार शीदी शुरुआती केसटन में पंहिंजी ज़ात कंबराणी लिखराई, पर बाद में चयाई त मां शीदी आहियां त शीदी सॾाईंदुसि। आहिस्ते आहिस्ते एक ॾींहुं उहो मुख्तियार शीदी बणिजी वियो फोक गीतन जो बेताज बादशाह। ओॾां पंजाब में अताउल्ला ईसा खेलवीअ जो राज हुयो त हेॾां सिंध में मुख्तियार अली शीदीअ जी बादशाही। रात के थदड़े पहर में जॾहिं ट्रैक्टरन में मुख्तियार अली शीदी जा गीत हलंदा हुआ तॾहिं आशिकन जूं निंड्रूं भी फिटी वेंदियूं हुयूं। छो त मुख्तियार शीदी हर उन ॾुखायल आशिक जे दिल जी तर्जुमानी कई जंहिंखे ॾुखनि जा बार सठा हुजनि। टे सौ खां वधीक कैसेटूं रिकॉर्ड कराईंदड़ मुख्तियार अली शीदी 25 साल लगातार कैसेट की दुनिया ते राज कयो। मुख्तियार शीदी गीतन खां अलावा सेहरा ऐं लाॾा भी गाया, जंहिंखे अॼु भी शादी की खुशियुनि में ॿुधो वेंदो आहे। उन खां अलावा हुन लाल शाहबाज कलंदर जा भी गुण गाया। उन जो गायल धमालूं अॼु भी मक़बूल आहिनि। मुख्तियार शीदी सिंधी, सराइकी, उर्दू, बलोची समेत ॿियनि केतिरनि ई ज़बाननि में गीत गाए शोहरत माणी। जंहिंखां पोइ मुख्तियार शीदी करबला के वाक़े के नोहा ख़्वानी में बयान कयो त इहो आवाज़ सिंध, पंजाब तोड़े ईरान खां बगदाद ताईं इमाम हसन ऐं हुसैन जे दीवाननि जे दिलनि में घर करे वियो। इमाम हुसैन जा दीवाना मुख्तियार शीदीअ जा हथ चुमण लगा। नोहा ख़्वानी में अहिड़ी मोट मिलण सबब मुख्तियार शीदी साल 2006 में राग की दुनिया के खुदा हाफ़िज़ करे ऐं हमेशा लाइ पंहिंजो पाण खे नोहा ख़्वाननि में शामिल करे छॾियो।
ऐं पाण बि इमामनि जो दीवानो थी वियो। करबला में मारियो ज़हरा जो लाल बेगुनाह बन करबला में नुआ ख़्वानीअ में बि मुख़्तियार रशीदीअ जूं 53 खां वधीक केसटूं आयूं। मुख़्तियार रशीदीअ जो इहो नुआ ख़्वानीअ जो सफ़र साल 2006 खां 2014 ताईं रहियो, जंहिंखां पोइ मुख़्तियार रशीदी गुर्दनि जे मूज़ी मर्ज़ में मुब्तला थियो त सही न आयो। हुन सक़ाफ़त खाते खां कंहिं क़िस्म जी का मदद जी अपील न कई। संदसि जो चवणु हुयो त मूं गंज कमायो आहे, इहो कंहिं ॿिए ग़रीब जो हक़ आहे, मां न वठंदुसि। डॉक्टरनि खेसि जान बचाइण लाइ वॾा वस कया, पर शायदि ख़ुदा खे ईअं मंज़ूरु न हुयो। आख़िरकार गुर्दनि जी बीमारी सबबि मुख़्तियार रशीदी 5 अप्रैल 2015 ते लखें परस्तारनि खे अश्क बहार करे इहा ज़िंदगी जी जंग हाराए वियो ऐं असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो। संदसि आख़िरी आरामगाह ख़ैरपुर में वाक़िए बुख़ारी क़ब्रिस्तान में आहे। सलाम जेकॾहिं असांजी ही मालूमात अव्हांखे पसंदि आई हुजे त पोइ MH पयार यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा ऐं गॾोगॾु घंटीअ जे बटण ते प्रेस करे नोटिफिकेशन खे ऑल ते रखंदा त जीअं ईंदड़ हर वीडियो जो मैसेज सभ खां पहिरें पहुचे अव्हां ताईं। मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।